فرماयो चार कम तहां कयो पंजो कम अल्लाह सही पाणी करे छड़ींदो मुझे साईं फरमायो अफशु सलाम वातिरिमु ताम वसिलुल अरहाम वसल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम तदखुलूनल जन्नत बिस्सलाम। मुझे साईं फरमायो अस्सलाम अलैकुम के आम क्यों मेरे मारे ख्याल क्यों हुजूर साईं जन फरमायो अस्सलाम अलैकुम के आम क्यों ऐं ॿियो ग़रीबन खे मानी खारायो ख़िदमत कयो ग़रीबन जी ऐं टियों सिलुल अरहाम जेको तव्हां खां टोड़े तव्हां उन सां बि ॻंढियो जेको तव्हां खां टोड़े त उन सां बि ॻंढियो इहा आहे मुसलमानी। अॼु थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते बिरादर चट सलाम कलाम ख़तम भक्त बिरादर ख़तम ओ अल्लाह जा बाना तू पाक मोहम्मद करीम साईं ते कलमो पढ़ियो आहे न कलमे जी लज कर। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अस्सलाम अलैकुम के आम क्यों गरीब। चौथी गाल सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हदीस तो पढ़ा सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सल्लू बिल्लैलि वन्नासु नियाम माण्हू सुम्ही पवनि त तव्हां उथी पओ अदरा जो वक्त थी वियो सब सुता पिया आहिनि गोघरा लॻा पिया आहिनि घर में तू बिस्तरे खे छॾना वुज़ू करना घर जे कुंड में मुसल्लो विछाए अल्लाह जे दर ते झुकी पाओ पाक मोहम्मद करीम साईं फरमायो तुंहिंजी इन दुआ जो उहो असर थींदो जेको तुंहिंजे तसव्वुर में बि कोन्हे। हुजूर साईं जन फरमायो चार कम तहां कयो पंजो कम अल्लाह साईं पाणी करे छड़ींदो अस्सलाम अलैकुम खे आम कयो ग़रीबन जी ख़िदमत कयो मिटन माइटन सां ॻंढियो ऐं आधी रात जो जॾहिं माण्हू सुम्ही पवनि तव्हां उथी रब खे यादि कयो। हुजूर साईं फरमायो इहे चार कम तहां कंदव पंजो कम अल्लाह पाणी करे छड़ींदो। सहाबाज़ कयो से रब साईं कहिड़ो कम कंदो मुंहिंजे साईं फरमायो तदखुलूनल जन्नत बिस्सलाम इन्हनि चईन अमलनि जे बदले में अल्लाह साईं तव्हां खे बाविकार तौर ते जन्नत में दाख़िल कंदो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु इमामुन आदिलुन रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद शाबुन नशा फी इबादतिल्लाह अज़्ज़ व जल्ल रजुलान तहाब्बा फिल्लाह इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि रजुलुन दअतहु इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह रजुलुन ज़करल्लाह खालियन फ़फ़ाज़त ऐनाह रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फ़अख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु